नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कंडियारो में मरूम हाजी गुलाम मुस्तफ़ा धीरा जी याद में वॉलीबॉल क्रिकेट टूर्नामेंट कंडियारो जे ईदगाह ग्राउंड में थी गुज़रियो, जंहिंमें कंडियारो तालुके जे कुल 16 टीमनि हिस्सो वरितो, जंहिंमें हालाणी टांवरी जी टीमनि विच में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें हिकु सख़्त मुक़ाबिले खां पोइ हालाणी जी टीम 20 पॉइंट्स करे टांवरी जी टीम खे शिकस्त ॾेई छॾी है, जॾहिं त टांवरी जी टीम टोटल 15 पॉइंट्स करे सघी ऐं खेसि शिकस्त मिली, जंहिंखां पोइ खटींदड़ टीम जे कैप्टन असद सोलंगी खे विनर ट्रॉफी ऐं कैश प्राइज़ 5000 रुपया रोक ॾिना विया। रनर टीम जे कप्तान अज़ीम खे 3000 रुपया ट्रॉफी ॾिनी वई। इन मौके ते टूर्नामेंट जे ख़ासि महिमान रही शाह ज़मान, निसार अहमद, सोहेल अहमद पारां बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कंदड़ रांदीगरनि में ट्रॉफियूं ऐं शील्डूं ॾिनियूं वियूं। इनाम विराइण वारी तक़रीबात महिमान ख़ासि शाह ज़मान चयो त वॉलीबॉल रांदि सिंध जी क़दीमी रांदि है, पर अफ़सोस जो हिन रांदि खे सरकारी सतह ते का बि पुठ भराई न थियण करे हिन जो ज़वाल अची वियो आहे, पर पोइ बि सिंध अंदरि वॉलीबॉल रांदि खेॾी पई वञे। वॉलीबॉल रांदि खेॾण सां ख़ासि करे माण्हू सेहतमंद रहे थो। जिते रांदि जा मैदान आबाद हूंदा आहिनि, उते इस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।